العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على सय्यद अल-अंबिया वल मुरसलीन सुभान अल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। डाढ़िया पढ़ो बाबा। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नूर अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। राणा तुझी राह थी ओ राणा तुझी राह थी निहारी देखा सुभान अल्लाह। राणे जी रिहान जो रूह अंदर रेखा। राणे जी रिहान जो रूह अंदर रेखा है मोहब्बत जो में खा तो सी लाल लपेटियों वेठी नित निहारियां ओ वेठी नित निहारियां राणा तुझे जोरा हो मोटाए मागन ते अला 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 शलानी दोयला हो है सोढ़ा तो गरसा ओ नतराणा घना हिन राज में
निहायत ही वाजिबुल एहतराम इन पाक ऐं बाबरकत महफिल में शरीक दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। इंशाअल्लाह तबारक व तआला मुखा बाद में खुसूसी खिताब हजरत अल्लामा व मौलाना मुफ्ती उबैदुल्लाह साहब जंजो थींदो इंशाअल्लाह तबारक व तआला। मुफ्ती साहब जो खिताब ॿुधंदो तव्हांजो दिलियूं ठरी पवंदी। असां भी पे यो टाइम ॻोल्हियो से त जेस ताईं मुफ्ती साहब अचनि तेसि ताईं 5-10 मिंट मां बि महबूब जो शान ॿुधायां। अल्लाह तबारक व तआला महबूब मदीने वाले साईं के रहमत सजो छा बाबा रहमत सजो ॾिठो वञे त अल्लाह तबारक व तआला जो आहे असां ते घणियूं रहमतूं आहिनि। औलाद अल्लाह तबारक व तआला जी रहमत आ, वालिदैन अल्लाह जी रहमत आहिनि, बनियूं बारा माल मिल्कियत दौलत सब अल्लाह जी रहमत आ। पर वडे में वडी जेका रहमत रब करीम जी आ वो मदीने जो साईं आ। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब खे फरमायो त मिठा महबूब वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, ऐ मुंहिंजा महबूब मिठा असां अव्हांखे तमाम जानन जे लाइ रहमत बणाए मोकिलियो, तमाम जानन जे लाइ रहमत बणाए मोकिलियो। आलमन सगोरन लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला 18000 आलम पैदा फरमाया। घणा बाबा 18000 आलम पैदा फरमाया। एक आलम ही हली रहियो आहे, कुछ आलम गुजरी चुका आहिनि ऐं कुछ आलम अचण वारा आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमाया त मिठा महबूब जेके आलम मां पैदा फरमाया सभिनी आलम जे लाइ तू मोहम्मद करीम रहमत। जेकर ॾिठो वञे त अल्लाह जो पहिरियों नबी आदम अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम खां खता थी वो त अल्लाह ताला जा नबी अल्लाह जा फरिश्ता मासूमून अनिल खता हूंदा आहिनि। उन्हनि खां कॾहिं बि खता न थींदी आहे, पर उन्हनि खां इज्तिहादी खता थी पई त पोइ 200 साल आदम अलैहिस्सलाम रोंदो रहियो। घणा साल बाबा 200 साल आदम अलैहिस्सलाम रोंदो रहियो। शर्म मां आदम अलैहिस्सलाम आसमान ॾे कंध खणी बि न ॾिसंदो। पछाड़ीअ में अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम खे अल्लम आदम अलस्माअ कुल्लहा, आदम अलैहिस्सलाम खे जंहिं में रब करीम कुछ नाला सेखारिया त आदम अलैहिस्सलाम जे दिल में मुझे मोहम्मद करीम जो नालो भी याद अची वियो। त आदम अलैहिस्सलाम दुआ जा हथ खणी पंहिंजे रब खे अर्ज़ कयो त मुंहिंजा मौला अल्लाहुम्मा बिहक़ मुहम्मदिन अन तग़फिर ली ख़तीयती, मुंहिंजा मौला मिठे महबूब जे सदके में मूंखे मुंहिंजी खता माफ़ कर। त अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम जी उहा खता माफ़ फरमाई। अल्लाह जो महबूब आदम अलैहिस्सलाम जे लाइ नबियन जे लाइ रहमत, मुंहिंजो महबूब करीम इंसान जे लाइ रहमत, पर मुंहिंजो महबूब जानवरन जे लाइ बि रहमत। एक महबूब जो मौजज़ो रहमत जे मुतल्लिक़ सब बड़ो सल्ले अला डाढा बड़ो सल्ले अला मुहम्मद, डाढा बड़ो सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद। महबूब करीम एक दफे पंहिंजे असहाबन सां कहीं जंगल मां पे वया त महबूब करीम अॻियां महबूब जा परवाना असहाब महबूब जे पोयां। महबूब हलन पिया असहाब पोयां, महबूब करीम हिक बनीअ वटां गुज़रिया त छा खणी ॾिसण त हिक उठ आ ऐं बनीअ जो मालिक उठ जे ज़रिए बनीअ खे पाणी ॾेई रहियो आ। जीअं ई उठ जी नज़र मदीने वारे साईं ते पइजी वई, उठ भजंदो आयो ऐं महबूब खे दाह ॾियण लॻो। उठ महबूब जे कुल्हे ते कुछ चवण लॻो, चवेसि पियो मुंहिंजा महबूब मिठा तूं दाह जो दादो न कंदे त ॿियो केरु कंदो। या रसूल अल्लाह जेकॾहिं तुम जो दाद न कंदे त मुंहिंजी दाह जो दाद
याद के रुकंदो महबूब करीम उठ जो गालियों बुधी रहा छो त असा जो महबूब हर इंसान जी तछा अल्लाह जी हर मखलूक जी बोली समझंदो आ इन्नल्लाह अल्लमहु जमीअल लुगात व युखातिबु बिकौमिन बिलुगतिहिम अल्लाह तबारक व तआला महबूब खे हर बोली सिखारे छड़िया अल्लाह ताला महबूब खे हर कौम जी हर बोलियत सिखारे छड़िया पो मुजा महबूब करीम कई भी कौम सा जेडी मन मुखातिब थींदा गालाईंदा त उन सा उन जी बोली में गाला उठ भी महबूब खे दाह प्योड़े महबूब करीम उठ जी दाह बुधी ऐं कंद दे हथ घुमाए ऐं चवन ज़बिया उठ बस कर मां मोहम्मद जो अची वियो आहियां उठ रोए पियो रड़े पियो महबूब करीम उन जी दाह बुधी महबूब करीम सॾु कयो त हिन उठ जो मालिक केरा उठ जो मालिक आयो ऐं उठ जे मालिक के महबूब फरमायो त ऐ हिन जा मालिक हिन उठ मुखे दाह ॾिनिया त हिन खां तू कम खणो तो वठे पर हिन के गाव थोरो थो ॾे अॼु खां वठी मां मोहम्मद जो हुकुम थई त हिन उठ खे कम थोरो वठंदो कर पर हिन के गाव घणो विझंदो करे इहो असांजो महबूब जेको जानवरनि जूं बि ॿोलियूं समझे थो तॾहिं त आशिक़ बि दान करे चयो आहे त जेकॾहिं मुंहिंजो इलाज थींदो त मुंहिंजे महबूब जे दर ते थींदो जिते हर कंहिं जी दान जो दाद थींदो फरियाद उम्मती जो करे हाल ज़ार में मुमकिन नहीं कि खैर बशर को खबर न हो तॾहिं त आशिक़ चवे थो न हकीम ने न तबीब ने पहुंचायो पाक मदीने में बीमार चाकु न थी दुसते मां थी दुस चाकु मदीने में चौ सुभान अल्लाह न हकीम ने न तबीब ने पहुंचायो पाक मदीने में बीमार चाकु न थी दुसते मां थी दुस चाकु मदीने में बीमार चाकु न थी दुसते मां थी दुस चाकु मदीने में ॾाढा जो सुभान अल्लाह अरे हे होॾे न खणो मूंखे हित कोई इलाज असर न कंदो जेकर इलाज असर कंदो त मदीने जो इलाज असर कंदो चओ सुभान अल्लाह हेॾे होॾे न खणो मूंखे हित को इलाज असर न कंदो खारायो सुकल मानिया जो मासुल हैरा को मदीने में सुभान अल्लाह इन दादो छाजो दो ऐ खारायो सुकल मानिया जो मासुल हैरा को मदीने में बीमार चाकु न थी दुसते मां थी दुस चाकु मदीने में तमाम दफा जाओ सुभान अल्लाह मदीना वाले फरमाया तो मन काल सुभान अल्लाह वरसत लहु शजरत नखलत फिल जन्नह जेको शख्स एक दफो सुभान अल्लाह चवंदो तो उन जे लाइ जन्नत में को खजी जो वणो पोखरायो वेंदो चओ सुभान अल्लाह आशिक़ चयो त छो दे रिकयो था तमो निकरण खां अवल दीदार कराय अचो छो दे रिकयो था तमो निकरण
कराए अचो खावल दीदार कराए अचो रब जो नालो थवराए अचो हिकड़ो बकलाक मदीने में बीमार चाकु न थी दुस हिते मां थी दुस चाकु मदीने में न हकीमन ने न तबीब ने पहुंचायो पाक मदीने में बीमार चाकु न थी दुस हिते मां थी दुस चाकु मदीने में।